अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद ऐं मां आहियां कायनात शेख। हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। सिंध में कोरोना वायरस सबब बंद पियल समूरनि दरगाहूं सुभाणे खोलण जो ऐलान। औकाफ खाते जे वज़ीर सुहेल अनवर सियाल जो चवणु आहे त मज़ारुनि खे सुभाणे खां SOPs तहत खोलियो वेंदो। मज़ारुनि ते मास्क जो इस्तेमालु लाज़मी कयो वञे ऐं समाजी विथीअ जो ख़्यालु रखियो वञे। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी। अदालत वफ़ाक़ी घरू सेक्रेटरी ऐं IG सिंध खे तलब करे वरितो। जस्टिस नेमतुल्लाह फुलकोटो रिमार्क्स न आहिनि त जेकॾहिं सेक्रेटरी पेश न थियो त खेसि जेल मोकिलियो वेंदो। शहरी गुम थी रहिया आहिनि पर कंहिंखे बि अहसास नाहे। पुलिस जी कारकर्दगी सवालिया निशान बणियल आहे। पुलिस कहिड़े धंधे सां लॻल आहे? गुम थियल शहरी न मिलण रियासत जी नाकामी आहे। सुप्रीम कोर्ट अमरीकी सहाफ़ी डैनियल पर्ल केस में गिरफ़्तार जवाबदार उमर शेख खे डेथ सेल मां ॿाहिरि कढण जो हुकुम ॾेई छॾियो। खेसि सरकारी रेस्ट हाउस में मुंतक़िल करण जी हिदायत। कराची में फायरिंग के ॿिनि धार वाक़िअनि में ॿिनि औरतुनि समेत 6 ॼणा मारिजी विया। गार्डन वारे इलाइक़े में पुलिस हेडक्वार्टर वेझो कार ते हथियारबंदनि जी फायरिंग में औरत समेत 4 ॼणा मारिजी विया। मारिजी वियलनि जी सुञाणप सदाम, रेहान, आमिर ऐं मुस्कान तौर थी। बॉर्डबैसन में नारी ऐं नौजवान मारिजी विया। बलूचिस्तान के इलाइक़े ओथल में मुसाफ़िर कोच कल्टी, 14 ॼणा फौत, 9 ज़ख़्मी। फौत में 5 औरतूं ऐं 2 ॿारड़ा बि शामिल। ज़ख़्मी अस्पताल दाख़िल। केतिरनि ई ज़ख़्मियुनि जी हालत गणती जोगी हुजण सबबि फौतुनि जो अंग वधण जो ख़दशो। पुलिस जो चवणु आहे त कोच पंजगोड़ खां कराची वञी रही हुई त हादसो पेश आयो। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 63 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। फौतुनि जो अंग वधी 11,746 थी वियो। NCOC मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1,220 नवां केस आहिनि। मुतासिरनि जो अंग वधी 5,47,648 थी वियो। 5,02,537 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। काल वज़ीर आज़म टीवी ते वेही क़ौम जो वक़्तु ज़ाया कयो। PDM पंहिंजे रस्ते ऐं बयान ते क़ाइमु आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो त मुल्क में हर शइ महांगी थी वई आहे। माण्हू बेरोज़गार आहिनि। तेल जी क़ीमतुनि में मुसलसल वाध गणती जोगी ॻाल्हि आहे। सिंध असेंबली जो अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख दादू पहुची वियो। गरीबाबाद हाई स्कूल जो दौरो। हलीम आदिल शेख लठ खणी स्कूल में बदल मेहू हकलींदो नज़र आयो। अपोजिशन लीडर जो चवणु आहे त सॼी सिंध में बंद पियल स्कूलनि मां जानवर हकले कढंदासीं ऐं स्कूल खोलाईंदासीं। हाणे तरमीम खे सिंध हुकूमत पंहिंजी करप्शन जो रस्तो बणायो आहे। PP जा 51 मेंबर वॾे वज़ीर जी करप्शन जो हिसो न आहिनि। मज़हब मचाइण खां पोइ पसंदि जी शादी कंदड़ नारी आरज़ू फातिमा जे मुड़िस हवालगीअ वारो मामिलो। आरज़ूअ जे मुबैना मुड़िस मुक़ामी अदालत जे फ़ैसिले ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट सां राबितो करे वरितो। शेल्टर होम इंतिज़ामिया आरज़ू फातिमा खे अदालत में पेश करे छॾियो। अदालत आरज़ूअ जे वालिद ऐं ॿियनि खां लिखत में जवाब घुरी वरितो। लाड़काने में 2 महीना अॻु मुबैना तौर क़तल थी वियल नौजवान वक़ार चावरी जी क़ब्रकुशाई मेडिकल बोर्ड जज जी निगरानी में जुज़ावट तां क़ब्रकुशाई जी रिपोर्ट अदालत में पेश कई वेंदी। हौसपुर भरसां ॻोठ निहालुद्दीन जाफ़री में 2 ॾींहं अॻु हथियारबंदनि हथां मारिजी वियल जमाल जागीराणीअ जे क़त्ल जो केस दाख़िल। केस में 9 जवाबदार नामज़द। केस दाख़िल थियण बावजूदि का गिरफ़्तारी न थी सघी।
आई कंबर में बाईपास वटि बागड़ी बिरादरी टिन घरनि खे बाहि लॻी वई। अलो तलो सड़ी रखी वियो, बाहि मुतासिर खुलियल आसमान में पेठ।